साथियों, यह निहायती खुशी की गाल है जो असी पहले हिन चटाभेटीअ जो इनामी जलसो हमेशा सीता सिंधु भवन में रखंदा आहियूं, छो जो सीता सिंधु भवन कल्चर, सिंधी कल्चर जो हिकिड़ो उहो आस्थान आहे जिते कल्चर जो वाधारो थिए थो, सिंधी संगीत ऐं नंढनि वॾनि ॿारनि खे सिंधी ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो वञे थो। इन सां असांजी सिंधियत वधीक बरक़रार रही सघे थी। असां पंहिंजी कोशिश शुरू कईसीं साल 2016 में, छाकाणि नंढा ॿार जेके आहिनि न उहे तव्हांखे नथा चई सघनि, पर वॾा ॿार तव्हांखे चई सघनि था। छो करियां? असीं जॾहिं वॾनि ॿारनि खे चऊं था 18 साल या 20 साल जे ॿारनि खे तव्हीं सिंधीअ में ॻाल्हायो, सिंधी तव्हांजी मातृभाषा आहे, त उहे चवनि था छो सिखूं, न सिखियासीं, ठीकु आहे, इट्स ओके। पर नंढनि ॿारनि खे जेकॾहिं असीं थोरी कोशिशि कंदासीं त उहे सिंधी ॻाल्हाइण नंढपण में ई सिखंदा ऐं सिंधी सिखंदा त सिंधी ॿोलीअ सां असांजी सुञाणप सदाईं क़ाइमु रहंदी। इन ख़्याल खां असां पंहिंजे ॿारनि जे लाइ नर्सरी राइम्स कॉम्पिटिशन रखियूं ऐं इहा शुरूआत असां साल 2016 में कईसीं। अॼु ही असांजी टी कॉम्पिटिशन आहे जंहिंमें असां पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे वरी हिकु दफ़ो मौक़ो ॾिनो आहे त हू सिंधी बैत यादि कनि। बैत सिंधी यादि करे हू वीडियो शूट कंदा ऐं वीडियो शूट करे उन जा माइट असांखे उहो वीडियो मोकिलींदा, जिन खे ॾिसी असीं हिननि खे इनाम ॾींदासीं। 20 ॿारनि खे इनाम ॾिना वेंदा ऐं उहे हूंदियूं कंप्यूटर टैबलेट्स। हिन दफ़े असां वटि 1200 एंट्रीज़ आयूं आहिनि ऐं उन मां 155 स्कूलनि मां ॿारनि पार्टिसिपेट कयो आहे। इन खां सवाइ 55 शहर, यानी असीं उन्हनि सभिनी शहरनि ताईं पहुची त चुका न आहियूं, छो जो सिंधी पकड़ियल आहियूं ऐं सिंधी जिते बि आहियूं पंहिंजी सिंध बणाए वेठा आहियूं। असांजी सिंध इहा ई आहे, असांजी सुञाणप हीअ ई आहे, तंहिंजे करे असांखे इन सुञाणप खे क़ाइमु रखिणो आहे, छो जो सभु कुझु छॾे तूं आई पंहिंजे वतन जे ख़ातिर, लेकिन तो साण आंदी पंहिंजी अबाणी ॿोली, सिंधी अबाणी ॿोली जे वाधारे खे जे सिंधी ॿार सिंधी ॻाल्हाईंदा ई कान त पोइ सिंधी केरु सॾाईंदो? कुझु सालनि खां पोइ, कुझु जनरेशन्स खां पोइ असीं सिंधी ईअं थींदा छा? ईअं ई थी वेंदो छा? अलाह ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली, असीं ध्यानु न ॾींदासीं। इन जे लाइ इहा कोशिश असां हाणे ई शुरू कई आहे। नंढड़नि ॿारनि खे असीं सिंधी बैत सेखारे उन्हनि खे सिंधियत सां जोड़े पंहिंजी हीअ कोशिश कंदा ई रहंदासीं। इन सिलसिले में असांखे इहो ज़रूरु ॿुधाइणु चाहींदसि त असां पंहिंजनि जेके असांजा ट्रस्टीज़ आहिनि सिंधी संगत जा, असांजी सिंधी संगत सां गुज़िरियल 20 सालनि खां वठी कमु करे रहिया आहियूं। दुबई में पंहिंजो हिकिड़ो ख़ासि प्रोग्राम कंदा आहियूं ऐं 20 साल थी विया आहिनि उहो प्रोग्राम कंदे। उन खां सवाइ असां लर्न सिंधी ऐप ठाही आहे, सिंधी जीअं ॿार सिंधीअ में लिखणु पढ़णु सिखनि, छो जो असांजो सॼो साहित्य सिंधीअ में आहे, सिंधी लिपीअ में आहे। जे असांजा ॿार सिंधी साहित्य न पढ़ंदा, लिपि न सिखंदा त पोइ नवां राइटर्स किथां ईंदा, नवां शाइर किथां ईंदा, नवां कलाकार किथां ईंदा, नवां मज़मून निगार किथां ईंदा, तनक़ीद निगार किथां ईंदा? असांजो सॼो साहित्य ईअं बस ख़लास थी वेंदो। इन साहित्य खे पढ़ण वारा पाठक असांखे ॾियणा आहिनि। इन जे लाइ स्कूलनि खे असीं चऊं पिया त तव्हीं घटि में घटि हिकिड़ो सब्जेक्ट सिंधी मैनेज स्कूल पंहिंजे सिंधी ॿारनि खे ज़रूरु सेखारी ऐं इहा कोशिशि असांजी जारी आहे। मूंखे ख़ुशी आहे त अॼु असां हीअ जेका टीम कॉम्पिटिशन रखी आहे उन में असांखे सुठो रिस्पॉन्स मिलियो आहे, ईअं मां चई नथी सघां, छाकाणि लखनि खां वधीक 70-75 लख सिंधी आहिनि सॼे भारत में, त ॿार केतिरा हूंदा? ॿार चोथों हिसो हुजनि त घटि में 3 लख त ॿार हूंदा ई हूंदा। पर असां वटि जे रुगो 1200 एंट्रियूं अचनि त इन ॻाल्हि ते असांखे ख़ुशि न थियणु खपे ऐं असीं सचमुच इन खां वधीक कोशिशि कंदासीं। असीं चाहींदासीं त भारत जे हर हिकु शहर में हर हिकु ॿार ताईं पहुचूं
जी वो घट में घट कोशिश कन ऐं सिंधी सिखाइण लाइ हिकु बैच तैयार कन उनमें तव्हां सभिनी जी असांखे ज़रूरत आहे असांजो ही शो जेको फेसबुक ते हली रहियो आहे लाइव जंहिंजे बारे में घणेई असांखे माण्हू ॾिसी बि रहिया आहिनि इहा ॻाल्हि सम्झी बि सघंदा त असां हीअ कोशिश छो पिया करियूं असांजी अॼु जी हिन प्रोग्राम जी ख़ासि महिमान जेका चइजे दादी माया राही आहे मां हुनखे सॾु ॾींदसि त हिते अची करे असांजे ॿारनि खे इनाम ॾे दादी असांखे सचुपचु त मूंखे नंढे हूंदे पाढ़ियो अथई स्कूल में गर्ल्स मॉडल हाई स्कूल में मां गर्ल्स मॉडल हाई स्कूल में सिंधी मीडियम में पढ़ी आहियां ऐं मां सुंदरी उत्तम चंदानी ऐं एजे उत्तम जी धीउ आहियां जेके सिंधी साहित्यकार ॾाढा वॾा लेखिया वञनि था ऐं अॼु कुदरत सां 16 दिसंबर मुंहिंजे पीउ श्री एजे उत्तम जो जनम ॾींहुं आहे मूंखे ख़ुशी आहे असीं अॼु हिन ॾींहं ते थी नर्सरी राइम कॉम्पिटिशन जा इनाम ॾेई रहिया आहियूं दादी माया राही साहित्य अकादमी जी अवॉर्ड विनर साहित्यकार आहे श्री कृष्ण राही जंहिंजी हूअ धर्मपत्नी आहे ऐं कृष्ण राही जे बारे में तव्हांखे छा चवां सिंधी आया सिंध ॾिसण उनजो मशहूरु रचना जेका असां सभिनी सिंधियुनि खे ख़बर आहे मां दादी खे चवंदसि त 2 अखर ज़रूरु ॻाल्हाए पंहिंजे सिरूअ वॾी लेखिका आहे ऐं हुन टीचर थी करे ॿारनि खे पढ़ायो आहे हुननि खे सुठा गुण विधा अथई तव्हांखे पंहिंजे आज़मूदे जे बारे में थोरो कुझु ॿुधाए ऐं पोइ असीं शुरू कंदासीं प्राइज़ डिस्ट्रीब्यूशन पहली ॻाल्हि शोभा लालचंदानी ॿी ॻाल्हि आशा चा ऐं अञा टी हिकिड़ी ॿी स्टूडेंट आहे शोभा माली गोविंद मालीअ जी धीअ जेका अॼु बि प्रोग्राम करे वेठी ऐं राइटर्स जिन जो नालो अॼु कंहिंखे ख़बर न आहे उन्हनि जे लाइ नंढा नंढा वीडियोज़ विझी ठाही इहे जीअं चयो परमानंद प्यासी त न्याणियूं इहे न्याणियूं आहिनि ऐं मूंखे फ़ख़ुरु आहे हिन न्याणियुनि में इहे 3 न्याणियूं जीअं पंहिंजे कुलनि ते सिंधियत खे खणी करे उनजो शान वधाए रहियूं आहिनि उनजो मान वधाए रहियूं आहिनि उन्हनि जे लाइ सचुपचु त उन्हनि दाद लाहियो मूंखे हिते सिर्फ़ु इहा ॻाल्हि चवणी आहे त हीअ सीता सिंधु भवन जंहिंजे लाइ चयो त मंदिर आहे साहित्य जो सेंटर आहे कुझु बि आहे पर सिंधियुनि जी दिलि आहे किथां जा बि सिंधी हिन दिलि सां पंहिंजी दिलि सां हिन दिलि में अची करे हिक ॿिए सां मिलंदा आहिनि ऐं इहा ॾाढी वॾी ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे जो अञा ताईं हलंदी अचे थी ऐं मां चाहींदसि त अॻिते बि असांजा सिंधी सॼण गायक कलाकार सभई हिते ईंदा ऐं हिनखे अॻिते ऐं अॻिते वधाईंदा ऐं असांजे न्याणियुनि खे साथ ॾींदा वॾी ॻाल्हि इहा आहे उन्हनि खे ॿियो कुझु न खपे हू पैसा नथियूं घुरनि हू तव्हांखां कुझु नथियूं घुरनि हू छड़ो जेका सिंध जी सेवा थियूं कनि पियूं उन जे लाइ उन्हनि खे तव्हांजो सहकार खपे सिंधी समाज जो सहकार खपे सिंधी साहित्यकारनि ऐं कलाकारनि जो सहकार खपे परमानंद प्यासी जिनखे बि पहिरियों दफ़ो ॿुधो आहे शायदि मां हिते तमामु घटि ईंदी आहियां त इन करे मूंखे ॾाढो सुठो लॻो ऐं ख़ासि जेको गीत ढोलण नाईअ खे मां मुबारकूं ॾींदसि शाइर आहे रातो राति उन छा त हिकिड़ो प्यारो गीत लिखी ॿुधायो आहे सिंध मां बि थी आई आहियां सिंध जा बुरा हाल मां बि ॾिसी आई आहियां पर सिंध हाणे हिते आहे सीता सिंधु भवन में आहे जिते सिंधी आहिनि उते असांजी सिंध आहे हाणे ज़रूरत कान्हे असां उते वञी करे उहे भुरियल भॻल खंडर ॾिसी अचूं सच ॿुधायां उते असां जेको छॾे आयासीं उन खे हिननि रंग रोगन त न लॻायो आहे पर उतां भितियूं बि कढी आहिनि मूं जॾहिं शिकारपुर में मुंहिंजा माइट अञा ताईं थिया आहिनि जॾहिं मूं शिकारपुर में भाणे जेके चयो
भई मूंखे शिकारपुर में जेके दरियुनि ऐं दरवाज़नि ते उहो क़ीमती कमु हूंदो हो गुलकारीअ जो, मूंखे उहो ॾिसणो आहे। चई हा मासा हलो, हाणे होॾे मासी न चवंदा आहिनि, मासा चवंदा, हा मासा हलो, हल भई। पूरी शिकारपुर कार में घुमी आयासीं, अंदरि त कंहिंजे घर कोन वियासीं, पर ॿाहिरां सभु दरियूं भॻल ख़ाली टुटल ऐं हिकु बि उहा कलाकारी नज़र न आई। जॾहिं कंहिं पुछियुसि, सेठ तूं हिंदुस्तान मां आयल भेण खे वठी वञी छा थो घुमाई, छा थो ॾेखारी कार में? चई अरे भई मूंखे इहो ॾिसणो आहे, जितां नंढे हूंदे मूं लिया पाए करे ॾिठो हो त कीअं हिंदू मुस्लमान हिक ॿिए जा गला कटिया हुआ। चई तव्हांखे उहो ॾिसणो आहे? हा ॾिसणो आहे। चई कराचीअ जे 5 स्टार होटल्स में उहे सभु लॻल अथव, उते वञी ॾिसी अचो। हितां सभु कढी करे हुते विकिणी करे ऐं हुननि पैसा कमाया। इन करे न सोचो त असांखे सिधो वञिणो आहे, बराबरि असां इमोशनल आहियूं, असां चऊं था त उते वञूं, पर उते वञी वञी जेतिरो दुख थो थिए तंहिंखां त हिते सुधारे सघूं। ॿी ॻाल्हि जेको आशा चांदनानी चए थी पई त हिते जे नामनि जो प्रोग्राम आहे, सदाईं जॾहिं बि ईंदी आहे दुबई मां फ़ोन कंदी आहे, सॼो हालचाल लिखी आहे, हिते वियसि, हिन स्कूल में वियसि, कॾहिं सलाह वठंदी आहे, कॾहिं मां हिन खां सलाह वठंदी आहियां। पर इहो जेको कमु थी रहियो आहे ॾाढो सुठो थी रहियो आहे ऐं अॻिते बि थींदो। सिर्फ़ु हिकु शर्त आहे त सिंधी यंगस्टर्स खे छिकियूं, अच्छे मथे वारा त घणेई था नज़र अचनि, भली डायकर हुजनि उहे बि घणेई था नज़र अचनि, पर असली कारे मथे वारा असांखे ॿार खपनि। तव्हां सभई सजेशन ॾियो। असांजी वेठी आहे शोभा बरका ॿई आहिनि, आशा आहे शोभा माली अॼु न अची सघे, कल्ह हुनजो प्रोग्राम हो शायदि इन करे न अची सघी आहे, पर इन्हनि असांजे नियाणियुनि खे हिमत जा हथ ॾियो त उहे सिंधियुनि खे अॻिते वधाइनि ऐं क़ाइमु कनि। न त मूं ईअं ॿुधो आहे त मराठनि में जेका शिंदे क़ौम आहे उहा असुल में सिंधी हुआ, छो जॾहिं मुग़लनि हमला कया हुआ त हिकिड़ी ॻाल्हि आहे त सिंधी वापारी माण्हू हुआ, लड़ी न ॼाणे, विरी न ॼाणे, चवंदो ठीकु आहे न छॾी साणे छा बि मां झगड़ा कयां। इन करे उहो सिंधी वापारी माण्हू जेको लड़ी न सघियो, उहे उन वक़्त में जेके सिंधी बॉम्बे में आया, महाराष्ट्र में आया, अॼु उन्हनि खे शिंदे कयो थो वञे, सॼो थो वञे। ईअं न थिए त अॻिते हली करे कुझु चंद सालनि खां पोइ, हिकु ॾिघे अरसे खां पोइ असां उहे शिंदे थी वञूं। तव्हांखे वणंदो? वणंदो त असां शिंदे थी वञूं, न त महिरबानी करे भली कहिड़ी बि उमिरि जा हुजो, मां नथी चवां त रुॻो जवान ई कंदा आहिनि, जेको मार्गदर्शन असांखे एल्डरली ऐं सीनियर सिटीज़न्स मां मिलंदो, यंगस्टर वीचारनि खे त कोई आज़मूदो ई कान्हे। इन करे महिरबानी कयो, हिमत जा हथ वधायो, असांजे नियाणियुनि खे हिमत ॾियो त अॻिते अॻिते सिंधियत खे मशाल खे रोशन करण में मदद कयो। महिरबानी। हाणे असीं इनामनि जो सिलसिलो शुरू कंदासीं। अमृता अच तूं बची बीह। जेके ॿीं इनाम असां ॾिना आहिनि उन्हनि मां के ॿार अची सघिया आहिनि हिते, जेके पाण वेझो शहर आहिनि, पूना, अहमदनगर वग़ैरह। बाक़ी भोपाल मां ॿार कान आया आहिनि, कटनी, चाहे ग्वालियर, सभिनी हंधा ॿारनि असां ख़ासि जिन इनाम खटिया आहिनि उन्हनि खे त असीं कुरियर में टैबलेट मोकिलींदासीं। उल्हासनगर यानी सिंधु नगर में 19 तारीख़ असां नंढो प्रोग्राम रखियो आहे, टीचर्स खे असीं फेलिसिटेट कंदासीं, उन्हनि जो सम्मान कंदासीं। त सिंधु नगर जे 3 ॿारनि इनाम खटिया आहिनि, उन्हनि खे उते इनाम ॾींदासीं। ऐं हाणे असीं इनामनि जी शुरूआत कयूं था। पहिरियों नंबर आई आहे वैनवी गंगवानी। वैनवी गंगवानी अच्छा
हिकिड़ी टैबलेट त ॿारनि खे उत्साह ॾियो, ॿारनि खे उत्साह ॾियो त अचनि ऐं हाँ वैनमी खे सर्टिफिकेट ॾींदी दादा हिते अची बीहंदो हिनखे हिकिड़ो लिफ़ाफ़ो 1000 रुपया ख़र्ची वैनमी खे ॾेई रहियो आहे दादा लुधियाणी जे तरफ़ां आहे हीअ बसि ये पुणे में आई है नहीं मम्मी किथे है मम्मी बच्ची बीहे सघिया उनजो फोटो निकिरी वेंदो त सुठो लॻंदो सभिनी खे अची जल्दी जल्दी जो कपाए सभिनी जूं मम्मियूं घटि में घटि अॻियां अची बीहो महिनत करे धीअ खे सिंधीअ में मैथ यादि करायो आहे ऐं अहिड़ो सुठो यादि करायो आहे जो अॼु इनाम जी हक़दार आहे। महिरबानी करे तव्हां प्यारो ये पुणे में आई है मम्मी मम्मी मेहनत कई है कि ना इन्हें को स्कूल के टीचर कई थोड़ी बुआ ने कही आहे न वादा मुझे ताके थोड़ो बिल्डिंग से फोटो बिल्डिंग से अच्छा हां असी को वही गजी फोटो कढाईंदासीं तव्हां हिन पासे थी वियो हां ॿियो नंबर जो कोई नाम है नव्या चावला जी नव्या चावला है ना नव्या चावला सां गॾु हिनजी आंटी आई है दादी आई है अच्छा ऐं मिस्टर चावला तई अची बीहो न हिन पासे देवलानी मां आया आहिनि गुर्जर स्कूल मां नव्या चावला लुधियाणे साहब जी तरफ़ां 1000 रुपया ख़र्ची नंढड़े ॿार खे मुस्कुराए थोरो मुस्कुराए खिल शोभा सर्टिफिकेट ॾिनो हाँ ये चल शाबाश बाबा एक नंढड़े ॿार खे ॿ ॼणा झले बीहनि त कमु सुठो थींदो आहे न अच्छा हाणे टियों नंबर मेहर निचानी तव्हां हुन पासे थी हिन पासे असीं वरी फोटो कढाईंदासीं सभिनी ॿारनि सां गॾिजी फोटो कढंदासीं ये मेहर निचानी हुन पासे मेहर निचानी बॉम्बे में आहे चेंबूर स्कूल में आहे न कहिड़े स्कूल में आहे स्वामी विवेकानंद स्कूल में आहे ऐं उते त टीचर ख़ासि महिनत कई है ये कैश प्राइज लुधियाणे साहिब तरफ़ां हिन ते महिनत तव्हां कई मां किथे घर में रुगो सिंधी त ई ॻाल्हाईंदा या न ॻाल्हाईंदी आहे पहिरियों दफ़ो मुंहिंजी बि महिनत आहे नहीं पंहिंजी बि हैंड्स फ्री कननि में ॿुधी राति जो सिखंदी आहियां गाना सिखंदी आहे ॾाढी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त ॿार पंहिंजे सिर हिन में उत्साहित थी पार्टिसिपेट कनि था ॾाढो सुठो लॻो हिन खां पोइ चौथो नंबर आहे भक्ति तन्ना हा झूलेलाल ट्रस्ट स्कूल में उहा उल्हासनगर यानी सिंधु नगर मां ये छोकर गाईंदी बि आहे थोरो डांस बि कंदी आहे शौक़ु बि सुठो रखे थी हीअ जेका छोकर आहे असांजी उहा सीनियर कैटेगरी में आहे ऐं सीनियर कैटेगरी में उल्हासनगर में टोटल कॉन्ट्रीब्यूशन असांखे 40 खां मथे स्टूडेंट्स जा वीडियोस आया हुआ हाँ तूं पूरो 5 खे ॾेई करे पोइ हिनखे चऊं था ॻाइण जे लाइ हाँ बेटा पूरो सिलसिलो पूरो मम्मी पापा सब की अच्छा नेक्स्ट रीता ओजा साधु आसवानी स्कूल पूना ये पूना में नंढो स्कूल है प्राइमरी 12 जो नंढन जो है ऐं हिन मां हिन बेबी खे प्राइज ॾेई रहिया आहियूं असां तालियूं वॼाए ऐं ये कैश प्राइज दादा जे तरफ़ां सब मुस्कुरायो सिटी ख़ुशी की ॻाल्हि आहे न महिनत तव्हांजी सफ़ाई थी आहे 1200 ॿारनि मां 20 ॿार खटनि उन्हनि मां तव्हीं हिकु आहियो या ख़ुशी थी ॻाल्हि आहे न ऐं हाणे असां खां हिन खां पोइ आहे दिशा डोडेजा अहमदनगर मां आई आहे अहमदनगर जे हिन स्कूल मां जंहिंजी गोदावरी मैडम आहे प्रिंसिपल आहे उन सचुपचु तमामु थोड़े वक़्त में 25 ॿारनि खे तैयार कयो ऐं हिन छोकर खे इनाम मिली रहियो आहे हिन जा माइट बि आया आहिनि ऐं हीअ चवंदा आहियूं सिंधी घर में कोन ॻाल्हाईंदा आहियूं पर सिंधी असीं ॻाल्हाइण ई सिखियो आहे त
मुंहिंजो चवणो सभिनि ॿारनि लाइ लॻे सिंधी अगरि ॿार नथो ॻाल्हाए तव्हां हुनखे कोर्स थोरो करो लेकिन ज़रूरु सिखंदो ॿार जाम सुठो ॻाल्हाईंदो। हिन में बि ईअं थोरी अॻु में घर में सिंधी घटि ॻाल्हाईंदा आहिनि पर हाणे ॻाल्हाइणु शुरू करे ॾियनि था। असीं 2 सालनि खां पोइ सिंधीअ में लिखण पढ़ण जी हिननि ॿारनि जी कॉम्पिटिशन रखण वारा आहियूं। तंहिंजे करे असांजी हिकु लर्न सिंधी ऐप आहे उहा ज़रूरु ॾिसो जीअं ॿारनि खे सिंधी लिखण पढ़ण बि अचे। ऐं हिकु ॿी अनाउंसमेंट हिकु ॿी अनाउंसमेंट जेका अॼु करणी आहे त असां इन सिंधी बैतनि में जेके टीचर्स आहिनि स्कूलनि जूं ॿारनि खे सेखारीनि थियूं बैत लिखण पढ़ण बैत यादि कराइनि थियूं हुन मां 3 टीचरुनि खे असीं दुबई टिकट ॾींदासीं फ्री जिन जो घणे में घणो कॉन्ट्रीब्यूशन थींदो माना जेके घणे में घणा ॿार प्यार कंदियूं। असीं चाहियूं था त हीअ ॻाल्हि सभिनी माण्हुनि ताईं पहुचे सभिनी स्कूलनि ताईं पहुचे जीअं स्कूल जूं टीचर्स दिलचस्पी वठनि ऐं भाग वठनि।